अस्सलाम वालेकुम। धरती टीवी न्यूज़ सां गॾु मां फ़ौज़िया एजाज़। सभ खां पहिरियां हेडलाइन। इस्लामाबाद हाई कोर्ट तोशाखाना जा तफ़सील अवाम आॾो आणण जा हुकुम जारी करे छॾिया। चीफ जस्टिस मियां गुल हसन तोशाखाना केस में रिमार्क्स ॾींदे चयो आहे त जेको बि तोहफ़ो ॾिनो वेंदो आहे उहो ऑफिस जो हूंदो आहे, घर खणी वञण लाइ न। जेकी माण्हू तोहफ़ा पंहिंजे घर खणी विया आहिनि उन्हनि खे बि वापसि वठो। इस्लामाबाद हाई कोर्ट में तोशाखाना में हासिल तोहफ़नि जा तफ़सील ॿुधाइण ख़िलाफ़ दरख़्वास्त ते ॿुधणी थी। वफ़ाक़ पारां डिप्टी अटॉर्नी जनरल अरशद कियानी पेश। डिप्टी अटॉर्नी जनरल हिदायत वठण लाइ मोहलत घुरी वरिती। अदालत करार ॾिनो आहे त पाकिस्तान इंफॉर्मेशन कमीशन जे ऑर्डर ते मनानामो जारी नाहे। काबीना डिवीज़न मालूमात फ़राहम करण जी पाबंद आहे। वज़ीर आज़म जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो पहिरियों इजलास अॼु थी रहियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ इजलास जी सदारत कंदो। ख़ुर्शीद शाह, राणा सनाउल्ला, ख्वाजा आसिफ, अहसन इक़बाल, हिना रब्बानी खर, नवीद कमर, शाज़िया मरी ऐं ॿिया इजलास में शिरकत कंदा। काबीना खे माशी सूरतहाल ऐं ललकारनि बाबति फाइनेंस डिवीज़न पारां ब्रीफिंग ॾिनी वेंदी। सेक्रेटरी पावर डिवीज़न तवानाई जे मामले में ॿारनि जे मसइलनि बाबति रिपोर्ट पेश कंदो। घरू डिवीज़न अमन अमान जी सूरतहाल ते ब्रीफिंग ॾींदी। घरू वज़ारत जो ECL काबीना कमेटी जो नोटिफिकेशन वारो मामिलो बि काबीना इजलास में गौर हेठि ईंदो। काबीना ECC में कयल फ़ैसिलनि ते तौसीक़ पिणु कंदी। असां सभिनी खे अॼु इहो फ़ैसिलो करणो आहे त नेब हलाइणो आहे या हुकूमत। मुस्लिम लीग नून जे अॻवान शाहिद खाकान अब्बासीअ चयो आहे त जेकॾहिं नेब जो इदारो रहंदो त मुल्क हली न सघंदो। उमीद आहे त काबीना उन हवाले सां बि बहितर फ़ैसिलो कंदो। अदालतुनि में कैमराऊं लॻाए ॾेखारियो वञे त नेब छा करे रहियो आहे। सियासतदाननि ते जेकी आहे उहे हलण ॾिजनि, ख़तम न कया वञनि। हू कंहिं ते इल्ज़ाम न मणींदा, जेल में न विझंदा, पर जिन मुल्क लुटियो आहे उन्हनि खे जवाबु ॾियणो पवंदो। बदकिस्मती आहे जो पढ़ियल लिखियल माण्हू बि इमरान ख़ान जे कूड़ खे सच सम्झी रहिया आहिनि। आरिफ अलवी इमरान ख़ान जो न पाकिस्तान जो सदर आहे। आइन पढ़ी वठे, आइन मूजिब फ़ैसिला करे। राति जे ऊंदाही में गवर्नर तब्दील करण वारो सदर 5 ॾींहनि खां गुम आहे। सोशल मीडिया ते बेबुनियाद ऐं मन घड़त ख़बरुनि जो सिलसिलो रुकजणु घुर्जे। सुद समाजी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त वज़ीर आज़म हाउस खां सवाइ कंहिं ॿी जाइ खे कैंप ऑफिस डिक्लेयर न कयो वियो आहे। पुलिस ऐं इंतिज़ामी अमले जूं कंहिं ॿिए हंधि मुक़ररियूं वारियूं ख़बरूं ग़लति आहिनि। सोशल मीडिया वापेदार अहिड़ी नाकारी प्रोपेगेंडा खे रद्द कनि। नवाज़ शरीफ़ ईद खां पोइ पाकिस्तान में नज़र ईंदो। मुस्लिम लीग नून जे अॻवान जावेद लतीफ़ चयो आहे त नवाज़ शरीफ़ पाकिस्तान अची आइन ऐं कानून मूजिब केसनि जो मुक़ाबिलो कंदो ऐं खेनि अदालतुनि जा फ़ैसिला क़बूल हूंदा। पीपल्स पार्टी परॾेही वज़ारत लाइ बिलावल जो ई नालो ॾिनो। बिलावल भुट्टो ज़रदारी लंदन वापसीअ ते परॾेही वज़ीर तौरु कसम खणंदो। मर्कज़ जीअं पंजाब में आइन टोड़ियो वियो आहे। लाहौर हाई कोर्ट में नवाज़ शरीफ़ जो नालो ECL मां कढण वारी दरख़्वास्त ते अॼु ॿुधणी थी न सघी। लाहौर हाई कोर्ट बेंच जी सरबराह अॼु रुख़सत थियण सबबि केस जी ॿुधणी न थी। रजिस्ट्रार ऑफिस शहबाज शरीफ़ जी दरख़्वास्त जी काज़ लिस्ट रद्द करे छॾी।
मुल्क में 24 कलाकनि दौरान कोरोना सबबि वधीक 4 ॼणा हयातियूं विञाए वेठा। सिहत जे क़ौमी इदारे NIH जो चवणु आहे त मुल्क में गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 75 नवां केस साम्हूं आया आहिनि। हाकारी केसनि जी शरह 0.35 रही। 215 मरीज़नि जी हालत ॻणतीअ जोॻी। पाक बहरिया जे जहाज़ PNS शमशेर पारां बहरीन जो दौरो। पाक बहरिया जे तर्जुमान चयो आहे त बहरीन जी बंदरगाह अमीना सलमान आमद ते पाक बहरिया जे जहाज़ जी शानदार आजियां कई वई। कमांडिंग ऑफिसर आला अस्करी क़यादत सां मुलाक़ातूं कयूं। गॾियल दिलचस्पीअ जे पेशे वाराणा मामलनि ऐं ॿिए तरफ़े बहरी सहकार ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। तर्जुमान मूजिबि दौरे सां ॿिन्ही मुल्कनि विच में ॿिए तरफ़नि लाॻापनि खे वधीक हथी मिलंदी। आलमी मार्केट में तेल जे अघनि में हिक ॾींहं में वॾी घटिताई। बरतानवी वेरिएंट कचो तेल फी बीरियल $6 सस्तो थियण बैदि $107 जो थी वियो। अमेरिकी WTI $5.6 सस्तो फी बीरियल जो अघु $102.50 रिकॉर्ड।